जेको मन करे श्रद्धा रखी करे सेवा करे तो न ताकत तो उन जे ज़बान में भी अची वने थी। पर जेको सेवा करे मन चित लगाए करे उन जे ज़बान में गुरु अमरदास महाजन के जड़ी फरमान कयो कि जेको सेवा करे तो सेवा करे करे निष्काम सेवा हली करे उन जी ज़बान में ताकत अची वेंदी आ। पोइ जेकॾहिं कंहिंखे कुझु चई विझंदो आहे त उहा शइ सत थी वेंदी आहे। त इहा साखी हिकिड़े प्रेमीअ ॿुधी कि जेको सेवा करे थो सिमरन करे थो उनजी ज़बान में ताक़त ईंदी आहे। त हिकिड़े बंदगी करण वारे संत जेको आहे न बंदगी करे करे पियो उन में ताक़त अची वई। पोइ शहर मां जंहिं पासे ॾे आङुर खणे पियो उनजा कम पिया थी वञनि। जंहिंखे कुझु चवनि पिया उनजी ॻाल्हि सत बि थी वञे। त हिकिड़े ॾींहुं सिमरन में जुड़िया त उनखे आवाज़ आई अॼु परमात्मा सां मुलाक़ात सही न पई थिए, मतिलबु मन जुड़े न पियो। बाणी त पढ़े पियो, मन जुड़े न पियो। पोइ जंहिं महिल पुछा कई न कि अॼु मन नथो जुड़े त परमात्मा जो आवाज़ आयसि कि तुंहिंजे मथां भार चढ़ंदो थो वञे, तूं सिमरन बंदगी त कई आहे। पोइ जंहिंखे कुझु चई थो अचे उनजी ॻाल्हि सत थी थिए, जंहिंजे हथ थो खणे उनजो कमु थो सही थी वञे, जंहिंजे ॾिसे थो उनजा कम बि सिधा था थी वञनि। हाणे सॼा कम त तुंहिंजे पोयां थियनि था, हाणे वज़न त तुंहिंजे मथां चढ़े थो न। हाणे छा आहे, असीं सिमरन कयो, सेवा कई, हर शइ कईसीं, मथां ईअं सम्झूं कि असां में हाणे करामात अची वई, असां मां कंहिंजो कमु थिए थो। पर सतगुरु फरमान कनि था जंहिंजो कमु थिए थो तव्हांजे करे त इहो वज़न बि वरी तव्हांजे मथां ई थो अचे कि तुंहिंजे करे कंहिंजो कमु थियो आहे, कि तुंहिंजे करे किथां पैसा मिलिया, तुंहिंजे करे कमु थियो, तुंहिंजे करे किथां कुझु थियो। सतगुरु फरमान कंदा तूं कुझु कमु करे थो, तुंहिंजे करे थिए थो, त हीउ ज़माने जो हिन कुदरत जो वज़न तुंहिंजे मथां बि चढ़े थो। त उन ख़बर अरदास ई हिकिड़ी कई कि बसि हिकिड़ी रहमत कयो, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे सदके कम कंहिंजा ठाहिणा बि आहिनि न, बसि मां गुज़री वञा, कमु थी वञे, बाक़ी मुंहिंजे हथ सां कमु न थिए। त जॾहिं अहिड़ो पाण खे अर्पण कयो आहे न, तॾहिं वञी करे परमात्मा सां मेलाप थिया। पाण पहिरीं साखी करे आयासीं न, कृष्ण भॻवान फरमान कनि था जेको पंहिंजो पाण खे मूंखे अर्पण कंदो पोइ मां उन जो आहियां। कि तूं पंहिंजो पाण खे मन करे मूंखे अर्पण कर, पोइ ही पूरी दुनिया ई तुंहिंजी आहे, बाक़ी तुंहिंजी मर्ज़ीअ सां कुझु बि तुंहिंजो न आहे। जंहिंजे लाइ भगवत गीता में कृष्ण भॻवान एतिरे क़दुरु चयो आहे कि तूं रोए छा थो, तूं रोए कंहिंजे लाइ थो, तूं छा खणी आई, या तूं विञायो छा आहे। एॾा लफ़्ज़ कृष्ण भॻवान लिखिया आहिनि। हाणे हिकिड़े पासे कृष्ण भॻवान लिखनि था, उच्चारण करनि था, तूं तां खणी छा आहे, जो वञण मां रोए थो, तूं गवायो छा आहे, तूं खणी कुझु न आहे, त तोखे विञाइण जो कहिड़ो ॾुख आहे। ऐं ॿिए पासे चवनि था कि जेकॾहिं तूं मन करे मूंखे पाण खे अर्पण करे छॾ, पोइ ही सॼी दुनिया ई तुंहिंजी आहे। हाणे छा आहे, असीं पुस्तक भली पढ़ंदा वञूं, पर जेसि ताईं सम्झंदासीं न तेसि ताईं असांखे इन्हनि अर्थनि जी ख़बर न पवंदी कि कृष्ण भॻवान आख़िर उच्चारण छा कयो भगवत गीता में। गुरु ग्रंथ साहिब महाराजनि जे अंदरि गुरु नानक देव महाराज असांखे सिखिया ॾियनि कहिड़ी था, इहा तॾहिं सम्झ में ईंदी जॾहिं असीं मन चित लाइ करे पढ़ंदासीं। पाण आनंद साहिब में 6वीं पौड़ी बि पढ़ंदा आहियूं कि साची लिवे बिन देह निमाणी, देह निमाणी लिवे बाजो क्या करे वेचारिया, तुद बाज समर्थ कोई नहीं, कृपा कर पनवारिया, तोखां वॾो कोई बि न आहे। पर तॾहिं साहिब फरमान कंदा तुंहिंजे अंदरि में लिव न आहे, प्यार न आहे, प्रीत न आहे, तूं ख़ाली खोखड़ो आहे, तुंहिंजो कोई सुञाण वारो न आहे, तोखे कोई इज़त ॾियण वारो न आहे, तुंहिंजो कोई माण करण वारो न आहे। साची लिवे बिन देह निमाणी, तुंहिंजो शरीर निमाणो आहे के कम जो ई न आहे। तेसि ताईं जेसि ताईं तुंहिंजे अंदरि में प्रीत पैदा न आहे थी। बाणी पढ़णु सवली, पर सतगुरु फरमान कंदा थोरो सम्झी करे असीं बाणी पढ़ंदासीं
असीं चवंदा आहियूं गुरू किथे ॻाल्हाईंदा आहिनि, पर गुरू ॻाल्हाईंदा आहिनि, असीं सिर्फ़ु ॻाल्हाइण जे लाइ तयारु थियूं। केॾा लफ़्ज़ चवनि था कि साची लिवै सचे प्यार प्रीत खां बग़ैर देह निमाणी, तुंहिंजो शरीर त निमाणो आहे, के कम जो ई न आहे। निमाणो उनखे चवंदा आहियूं जंहिंखां कोई पुछे ई न कुझु, जंहिंखे कोई लेखे ई न, जेकॾहिं तूं वटि प्यार ई न आहे, प्रीत ई न आहे, त शरीर कमु कहिड़े जो। तॾहिं सतगुरु फरमान कनि था प्रीत सां बाणी पढ़ूं, प्रीत सां सेवा करियूं, ऐं हिन संगत में अची करे परमात्मा जा गीत प्रेज़ेंट में वेही करे ॻायूं। जीअं भाई साहब सुरेंद्र सिंह पहिरें ॾींहं ते ई चई वियो कि जंहिंमहिल कीर्तन कथा थिए उन समय में तव्हांजो नितनेम करणु हक़ ई न आहे, फर्ज़ ई न आहे, छो त जंहिं कीर्तन में वेठा हो त तव्हांखे कीर्तन सां जोड़णो आहे। पर अञा ताईं उहा ॻाल्हि हले थी, कीर्तन शब्द हले थो, सभिनि खे नितनेम हथ में आहे। पोइ असांखे जेकॾहिं अमल कंहिं ॻाल्हि ते करिणो ई न आहे त ॻाल्हि उते ई आहे कि हिकिड़े पासे खां ॿुधणी आहे, ॿिए पासे खां कढणी आहे। जीअं अॻियां 80 ॾींहं हिकु कन मां आया, ॿिए मां विया, त हे बि निकिरी वेंदा। छो असीं पहिरीं कम वारी ॻाल्हि ते ई अमल न करे सघियासीं कि कीर्तन में जेकॾहिं असीं कननि सां कीर्तन ॿुधूं था, मुख सां असीं वरी ॿी नितनेम कयूं था, त ॿई कीअं पले ईंदा? ॿई पले ईंदा ई न नी, कि तुंहिंजी त हाज़िरी न नितनेम में लॻंदी न कीर्तन में लॻंदी। सो जेको जेको साईं चांडूराम फरमान कंदा आहिनि कि घंटे जो प्रोग्राम हुजे, घंटे जी कथा हुजे, जेकॾहिं उन मां माण्हू हिकिड़े सेकंड जी बि ॻाल्हि खई वञे न, त पूरे महीने में सुठो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। 15 मिंटनि जो घटि में घटि असांखे फ़ाइदो अची वेंदो आहे कि असां 15 मिंटनि जी चाहे जेका 30 ॾींहंनि में 15 मिंट असीं अमल करे आया आहियूं, वॾो आहे। पर ईअं न कयूं असां, छो त नितनेम जेको करे थो न उहो हिते प्रेज़ेंट आहे कीर्तन में, न ई पंहिंजे नितनेम में। सो हिकु हिकु ॻाल्हि जेकी तव्हांखे सम्झ में अचे उहा अपनायो ज़रूरु, छो त कीर्तन आहे ई ॿुधण ऐं करण सां। पोइ जेकॾहिं असीं ॿुधूं वरी असां खां शाम ताईं या जंहिंमहिल असीं लंगर खाऊं था, लंगर जे बहाने वरी निकिरी वञे। पहिरियों असांखे अधु घंटो यादि आहे कि कथा वाह जी थी, केॾी न गुरु अमरदास महाजन जी कमाल कथा थी, ऐं जीअं अधु घंटो पूरो थियो वाह जूं सयूं थी हुयूं, वाह जूं सयूं मिठियूं। अॼु पटाटनि में लूणु वधीक हुयो। हाणे छा आहे, कथा असांखां रहिजी वई, असांखे सयूं पटाटा ज़हन में वेहिजी विया। पोइ असीं पुछा कंदासीं इहे सयूं कंहिं कयूं हुयूं, पोइ असांखे ॿुधाईंदा साईं नीरज कयूं हुयूं। पोइ असांखे कराइणियूं पवंदियूं, असां नीरज सां राब्तो कंदासीं। पोइ सो इहो कमु असांजो न बचे। जेकी शइ असीं कीर्तन कथा ॿुधूं था त घटि में घटि हिकु जेकी कम वारियूं शयूं आहिनि, चलो असां वधीक नथा चऊं, जेके हिते रेगुलर में इन 1.5 घंटे जे प्रोग्राम में आहिनि, असीं घटि में घटि उन्हनि ते अमल ज़रूरु कयूं। अचो साथ संगत ही नंढो शब्द हिकिड़ो